पुलिस कार्रवाई करे 56 खां मथे मोटरसाइकिलियूं ऐं जेको आहे 4 ॾोहारी जेके आहिनि उहे पकता आहिनि। अचो त डीएसपी कंडियारो ऐं एसएचओ कंडियारो सां ॻाल्हायूं त वधीक उन्हनि जो संदन छा चवणु आहे। 6 गाॾियूं साथ कयूं आहिनि। असां ॾोहारी माण्हू बि 4 असां ट्रेस कया आहिनि। उन्हनि खे असां मुख़्तलिफ़ जेके ॾोहारी आहिनि असां उन्हनि ते बि रेड कयो आहे ऐं वधीक लाइ जेको असां 38 किलो चर्स बि हथु कयो आहे। असां उन जवाबदार खे अरेस्ट कयो आहे। हिकु जवाबदार भॼी वियो आहे। उन्हनि जे लाइ बि असांजी कोशिशूं जारी आहिनि। असां 4 ॾोहारी पकड़िया आहिनि। हिकिड़ो पकड़ियो आहे चर्स में 38 किलो सां ऐं 3 जवाबदार पकड़िया आहिनि ऐं उन्हनि जे निशानदेही ते रेडियो कयो आहिनि। जंहिं मोटरसाइकिलुनि जो अंगु आहे 26 आहे। इहे मोटरसाइकिलियूं मुख़्तलिफ़ जाइनि था, का फुर थियल आहे, का चोरी थियल आहे ऐं उन्हनि 26 जो रिकॉर्ड असां अॼु कंट्रोल जे मार्फत ॿियनि ज़िलनि में बि ॾियारे मोकिलियो आहे। एसएसपी जेको आहे नौशारो फिरोज़ एसपी नौशारो फिरोज़ खां असां जेको उनजो हुकूम ते जेको आहे अमन अमान लाइ असां जेको आहे कार्रवाई करे ऐं छापा हणी जेको आहे मोटरसाइकिलियूं असां हथु कयूं आहिनि। वधीक इंशाअल्लाह कंडियारे में अमन अमान लाइ असां ॾींहं राति पंहिंजी महिनत करे अमन अमान कराईंदासीं। कैमरा सां गॾु ताहिर इब्राहिम जो सिंध टीवी न्यूज़ कंडियारो।